बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। हिकिड़ो बादशाह पंहिंजे वज़ीरनि सां मुल्की मामलात बाबति बहस करे रहियो हो। उन्हनि खां अवाम जे बारे में सवाल पुछी रहियो हो। जेको वॾो वज़ीर हो उन बादशाह खे ॿुधायो त हिकिड़ो ग़रीब हारी आहे जेको सब्ज़ी पोखींदो आहे, उहो परेशान आहे ऐं उन खे मदद जी ज़रूरत आहे, पर हू कंहिंखां बि मदद वठण लाइ तयारु न आहे। उन्हनि खां पुछो त पोइ उन ग़रीब मज़दूर हारीअ जी मदद कीअं कजे, त हिकिड़े वज़ीर चयो, साईं, हिन जी मदद अहिड़े तरीक़े सां करणु घुरिजे जो हुनखे ख़बर न पए ऐं हुन जी मदद थी वञे। उन ई वक़्तु बादशाह वज़ीरनि खे कुझु बि न चयो, पर कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ बादशाह हिकिड़ो फ़ैसिलो कयो। रस्ते ते निकिरी आयो, पर हुननि वज़ीरनि खे का बि ॻाल्हि कान ॿुधाई हुई। हुन रस्ते ते केतिरा ई पथर खणी उहे पथर गॾु करे रखिया ऐं चयो त को न को उहो रस्ते तां पथर ज़रूरु हटाईंदो। उहे पथर अहिड़े तरीक़े सां रखिया जो उहे मुकमल तौर ते रस्ते खे बंदि कयूं वेठा हुया, त चयईं त जेको बि माण्हू रस्ते सां गुज़रंदो ज़रूरु उन्हनि पथरनि खे उन जे रस्ते तां हटाईंदो। इंतज़ार में हुयो। केतिरा ई मज़दूर उन जे रस्ते तां गुज़री विया, पर कंहिं बि पथरनि खे हथु न लाथो। एसिताईं जो बादशाह जा जेके वज़ीर हुया उहे बि उन ई रस्ते सां गुज़रिया हुया, पर कंहिं बि इन्हनि पथरनि खे कॾहिं बि हटाइण जी कोशिशि न कई। बादशाह उहा सॼी ॻाल्हि चेक करे रहियो ऐं महसूसु करे रहियो त अचानक बादशाह ॾिठो त हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे जेको मथे ते सब्ज़ी खयूं अचे थो पियो। उन अचे उहा सब्ज़ी उन्हनि पथरनि जे भरिसां रखी। ॾिठो त उहो मज़दूर जेको सब्ज़ीअ वारो हुयो उन उहे पथर हटाइणु शुरू कया। हिकु हिकु ॿ पथर खणंदो, हू साइड ते उछलींदो पियो वञे ऐं जंहिं वक़्तु हुन आख़िरी पथर खयों त उन जे अंदरां हिकु ॻोथरी निकिती। उन मज़दूर उहा ॻोथरी जो खोली त उन ई ॻोथरीअ में सोना सिका हुया ऐं उन्हनि सोननि सिकनि सां गॾु हिकिड़ो लेटर हुयो, हिकिड़ो ख़तु हुयो जेको बादशाह जी मोहर सां लिखियलु हुयो ऐं उन ते इहे लफ़्ज़ लिखियलु हुया त हीउ उन ई माण्हूअ जो इनाम आहे जंहिं रस्ते तां पथर हटाया आहिनि। मज़दूर उहे समूरा पैसा या रक़म या सोना सिका जेके बि हुया उहो खणी रवानो थी वियो ऐं बादशाह वापसि महल ॾे मोटी आयो। ज़िंदगीअ में बि इहे जेके मुश्किलातूं, पथर, रुकावटूं अचनि थियूं, उन्हनि में कंहिं न कंहिं क़िस्म जो फ़ाइदो ज़रूरु हूंदो आहे। मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, ईअं ई ढके छॾींदियूं आहिनि जीअं लहरूं पथरनि खे ढकेनि थियूं ऐं वरी वापसि हली वेंदियूं आहिनि ऐं इहे पथर ईअं चिमकणु लॻंदा आहिनि जीअं रोशन चमकदार सिजु। अल्लाह साईं असां सभिनी खे सिधे रस्ते ते हलाए ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।